वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सलाम अर्ज़ करे थो। रिपोर्ट असलम राजड़ जाम शुरू। तरतीब यूरोपियन यूनियन जे सहकार सां हलंदड़ ससेक्स प्रोग्राम तहत कोठड़ीअ मांझनि तेल केॾे 85 ग़रीब औरतुनि खे पंहिंजी मदद पाण तहत कारोबार शुरू करण लाइ इनकम जनरेशन ग्रांट जी मद में 17 लख जे इमदादी चेकनि जी विरासत कई वई, जेके लॉकडाउन जे दौरान में ॾिना विया। चेकनि जी विरासत यूसी मोड़ो जबल जे ॻोठ यूसुफ ॻोठ खां डिस्ट्रिक्ट कमिश्नर फरीदुद्दीन जाम शुरू कई, जंहिंखां पोइ ॻोठ राणो खोसो में असिस्टेंट कमिश्नर जाम शुरू, ॻोठ खड्डो ख़ासकली में तरतीब जी डिस्ट्रिक्ट मैनेजर नसीन ख़ान, ॻोठ अब्दुलरहमान कोहिस्तान जाम शुरू, यूसी उन्नड़पुर ऐं मंज़ूराबाद जे ॻोठनि में तरतीब तरफ़ां मोहम्मद असलम राजड़ ग़रीब औरतुनि में चेक विरहाया। लॉकडाउन दौरान ग़रीब ऐं पोहरियतुनि जे ख़ानदाननि तरतीब यूरोपियन यूनियन जी तारीफ़ कंदे चयो त हिन सूरत हाल में जॾहिं जीअण जा गस सोड़ा थी विया आहिनि, तरतीब ॾुखे वक़्त में असांजी मदद करे इंसानियत जी वॾी ख़िदमत कई आहे। तरतीब जी डिस्ट्रिक्ट मैनेजर चयो त हिन सूरत हाल में कोविड-19 जी दुनिया खे ख़ौफ़ में मुब्तला करे छॾियो आहे। इन सूरत हाल में पंहिंजनि ज़िंदगियुनि जी परवाह कंदे तरतीब टीम जी तरफ़ां ग़रीबनि जी मदद कई वई ऐं उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ हर औरत खे 20,000 जो चेक ॾिनो वियो।